ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन असां सां शेयर करे रहिया आहियूं। सखर मां जिथे IBA जे सहकार सां आर्ट्स काउंसिल तरफ़ां पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल जूं ॿिए ॾींहुं बि तक़रीबूं जारी आहिनि। लिटरेचर फेस्टिवल दौरान सूफ़ी रागिन राग ॻाए ख़ूब दाद हासिल कयो आहे। फेस्टिवल में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सेशन्स जारी आहिनि। किताबनि जा स्टॉल बि लॻाया विया आहिनि। लिटरेचर फेस्टिवल में अॻूणे सूबाई वज़ीर सरदार शाह समेत अदीबनि, शाइरनि, महक़क़नि, लेखकनि, सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। IBA जे सहकार सां आर्ट्स काउंसिल तरफ़ां पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल जूं ॿिए ॾींहुं बि तक़रीबूं जारी आहिनि। लिटरेचर फेस्टिवल दौरान सूफ़ी रागिन राग ॻाए ख़ूब दाद हासिल कयो आहे। फेस्टिवल में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सेशन्स जारी आहिनि। किताबनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। लिटरेचर फेस्टिवल में अॻूणे सूबाई वज़ीर सरदार शाह समेत अदीबनि, शाइरनि, मुहक़क़नि, लेखकनि समेत सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद चन्ना। जी शाहिद। जी बिल्कुल, सखर जी IBA यूनिवर्सिटी में आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान पारां लिटरेचर फेस्टिवल जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी आहिनि। सूफ़िन रागिन राग ॻाए ख़ूब दाद हासिल कयो आहे। जॾहिं त फेस्टिवल में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हिन वक़्तु सेक्शन्स जारी आहिनि ऐं लेटेस्ट फेस्टिवल में किताब बि रखिया विया आहिनि मुख़्तलिफ़ अदीबनि राइटरनि जा। लिटरेचर फेस्टिवल में अॻूणो सूबाई वज़ीर सरदार शाह समेत मुख़्तलिफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि खां अदीब, शाइर, मुहक़क़, लेखक, सियासी समाजी सिविल सोसाइटी जा माण्हू, शागिर्दानियूं वॾे अंग में हिन फेस्टिवल में शिरकत कई आहे। अॼु फेस्टिवल जारी आहे पर अॼु फेस्टिवल जी राति ताईं पुॼाणी थींदी। हिन फेस्टिवल में मुख़्तलिफ़ शहरनि खां वॾे अंग में जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि ऐं उन्हनि बि शिरकत कई आहे। हीउ फेस्टिवल राति ताईं जारी रहंदो, पोइ हिन जी पुॼाणी थींदी। जी ठीक है शाहिद, वॾी महिरबानी अवां जी अपडेट